क़त्ल जे इंसानी सिहत लाइ हाकारी असरनि खां केर बि इनकार नथो करे सघे। जदीद साइंस बि इन ॻाल्हि खे क़बूल करे थी त क़त्ल में फाइबर ऐं ॿियूं शयूं हुजण करे इहा सिहत लाइ तमामु घणी फ़ाइदेमंद आहे। जेकॾहिं ॾींहं में रुॻो क़त्ल जूं 3 ॻरियूं खाइजनि त तव्हांजे जिस्म ते ख़ुशगवार तासुर क़ाइमु थींदा ऐं तव्हांजो जिस्म केतिरियुनि ई बीमारियुनि खां महफ़ूज़ रहंदो। इन खां सवाइ दिलि, जिगर ऐं दिमाग़ खे बि ताक़त मिलंदी ऐं तव्हां पाण खे चुस्त ऐं फुर्त महसूस कंदा। पाण सगुरनि जी सुन्नत सां गॾु सिहत जे माहिरनि 12 ॾींहंनि ताईं लगातार क़त्ल खाइण जा केतिरा ई फ़ाइदा ॿुधाया आहिनि। नंबर 1, रत जी खोट। माहिरनि जो चवणु आहे त क़त्ल बेवक़्ताइती बुख खे ख़तम करण जो बहितरीन ज़रियो आहे। क़त्ल खाइण सां आयरन जी सतह वधंदी आहे, जंहिंजे करे रत जी खोट ख़तम करण में बि मदद मिले थी। पर शुगर जे मरीज़नि खे उन जे इस्तेमाल बाबति एहतियात करणु घुर्जे। नंबर 2, हाज़मे जो निज़ाम। जेकॾहिं कंहिंखे कब्ज़ी, तेज़ाबियत, मादे या आंद्रनि जी तकलीफ़ आहे त क़त्ल उन्हनि लाइ तमामु बहितरीन खोराक आहे। उन में मौजूदु फाइबर मादे ऐं ॿियनि उज़वनि खे सिहतमंद रखे थो। नंबर 3, सोज ऐं सूर जा मसइला। क़त्ल में मैग्नीशियम जे करे सोज ते बि ज़ाब्तो आणे सघिजे थो, जॾहिं त उन जो 12 ॾींहंनि ताईं इस्तेमाल जिस्म जे मुख़्तलिफ़ उज़वनि में सूर ऐं तकलीफ़ खां बि बचाईंदो आहे, जेका ॻाल्हि साइंसी तहक़ीक़ में बि साबित थी चुकी आहे। नंबर 4, पेट वारियुनि औरतुनि लाइ फ़ाइदा। हिक तहक़ीक़ मां साबित थियो आहे त जेके औरतूं उमीदवारी दौरान क़त्ल इस्तेमाल कंदियूं आहिनि, उन्हनि खे ॿार पैदा करण ऐं ॿियनि तकलीफ़ुनि खां बचण में वॾी मदद मिले थी। इन लाइ माहिरनि 70 खां मथे हामिला औरतुनि जो जाइज़ो वठण खां पोइ इहो नतीजो कढियो त डिलीवरीअ खां 4 हफ़्ता अॻु लगातार क़त्ल शुरू कंदड़ औरतुनि खे ॿार पैदा करण में सवलाई थी। नंबर 5, हाई ब्लड प्रेशर ऐं दिलि जो दौरो। जीअं त क़त्ल में मैग्नीशियम जो झझो मिक़दार हुजे थो, इहो ई सबबु आहे त इहा रत जे वहिकरनि ते ज़ाब्तो रखी ब्लड प्रेशर जा मसइला ख़तम करे थी। इन सां गॾु पोटाशियम हुजण जे करे दिलि जी सिहत बि बहितर थींदी आहे ऐं दिलि जे दौरे पवण जा इम्कान घटिबा वेंदा आहिनि। नंबर 6, दिमाग़ी सिहत। क़त्ल में विटामिन B6 हुजण जे करे इंसान जो एसाबी ऐं दिमाग़ी निज़ाम बि बहितर थींदो आहे। 2 हफ़्तनि ताईं क़त्ल खाइण सां रोज़मर्रा जे कमकार में बहितर कारकर्दगी जो मुज़ाहिरो करे सघिजे थो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk